भिटशा मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त पूरी सिंध जीअं भिटशा में भी बरसातनि तबाही मचाए छॾी है। मुकम्मल शहर बरसात जे पाणी जे लपेट में अची वियो है। जरार शाह कॉलोनी, पीर मौला, शेख मौला, लतीफ़ कॉलोनी, बुगिया मौला, कच्ची आबादी, तंबूरा चौक समेत मुकम्मल शहर ॿुॾी वियो। शहर में काफ़ी माण्हुनि जा घर ॾही पट थी विया आहिनि। घरनि में बरसात जो पाणी दाख़िल थी वियो। शहरी सख़्त परेशान। जरार शाह कॉलोनी में सलीम, अली रज़ा चांडियो, सद्दाम हुसैन समेत ॿियनि जा घर ॾही पट पइजी विया आहिनि। ज़िले इंतज़ामिया जो को भी अमलदार नज़र न आयो। कारोबारी मरकज़ मुकम्मल बंद थी विया आहिनि। शहरी बुखू काटण ते मजबूर थी विया आहिनि। इंतज़ामिया रिलीफ जे नाले ते पंहिंजा घर भरण में पूरी है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।